कंडियारो में तालका एजुकेशन ऑफिसर मोहम्मद जाफ़री कलेरी पारां तालके जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि में दुरुस्ती किताब विरहाए विया। इन मौक़े ते तालका एजुकेशन ऑफिसर मेल मोहम्मद जाफ़र कलेरी ॻाल्हाईंदे चयो त क़ौमूं तालीम सां तरक़ी कंदियूं आहिनि। जेकॾहिं असां वटि मयारी तालीम न हूंदी त असांजो वजूद ख़तरे में पइजी वेंदो। तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। वालिदैन खे घुरिजे त पंहिंजे औलाद खे तालीम ॾियारण लाइ वधि खां वधि कोशिशूं वरिती वञनि। सिंध सरकार हर ॿार जे हथ में कलम किताब ॾिसणु चाहे थी। सरकारी तालीम जे बहितरी लाइ ॾींहुं राति कोशिशुनि में रुधल आहिनि। हुन वक़्तु सरकारी स्कूलनि में मुफ़्त तालीम सां गॾु दर्सी किताब विरहाया विया आहिनि। सरकारी स्कूलनि में तालीमी निज़ाम बहितर हली रहियो आहे। स्कूलनि में तालीम याफ़्ता उस्ताद शागिर्दनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां सिंगारे रहिया आहिनि। ग़रीब ॿारनि जे वालिदैन खे घुरिजे त हू मुफ़्त तालीम हासिल करण लाइ पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइनि, छो त क़ौमूं बहितर तालीम खां सुञातियूं वेंदियूं आहिनि। क़ौम जो मुस्तक़बिल बि तालीम सां जुड़ियल हूंदो आहे। तालीम माण्हू खे कामयाबी जी बुलंदियुनि ते पहुचाईंदी आहे। कंडियारो तालके अंदरि तालीमी निज़ाम बहितर हली रहियो आहे। उस्तादनि खे घुरिजे त हू स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि खे मयारी तालीम ॾियनि ऐं वालिदैन खे घुरिजे त हू स्कूलनि में पढ़ंदड़ पंहिंजे ॿारनि जे हाज़िरी खे यकीनी बणाइनि, जीअं सदन औलाद मंज़िल ते पहुची सघे। हुन चयो त तालक़े जे स्कूलनि में दर्सी किताब विरहाए विया आहिनि। कोशिश आहे त किताबनि जी खोट न थिए। जेकॾहिं खोट थी त हिन स्कूल में किताबनि जी खोट खे पूरो करण लाइ कोशिश कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।